आओ उलमा से पूछ ले। अज़ीज़ो दोस्तों बुज़ुर्गो, जी जो तव्हांजे इल्म में आहे त असां नमाज जा मसाइल बयान करे रहिया आहियूं ऐं गुज़िश्ता जुमा भी इन मौज़ू ते बयान कंदे असां नमाज जे अंदरि जेके रफ़उल यदैन जा मसाइल आहिनि उनके बयान करे रहिया हुआसीं ऐं काफ़ी अहादीस इन ॻाल्हि ते बयान कयूंसीं त नमाज जे अंदरि रफ़उल यदैन मनसूख थी चुको आहे। इब्तिदा इस्लाम में हो, उनखां बाद मनसूख थी चुको आहे। इन ते मां काफ़ी अहादीस बयान करे आयो आहियां। गुज़िश्ता जुमा इख़्तिताम जे वक़्तु इन ॻाल्हि खे मां बयान कयमि त असां रफ़उल यदैन जे हवाले सां जेकॾहिं अहादीस खे ॾिसंदासीं, ॿिनि तरह जो अहादीस, बल्कि टिनि तरह जो अहादीस, टिनि तरह जूं हदीसूं असांजे साम्हूं ईंदियूं। कंहिं हदीस में हूंदो त कोई सहाबी चवंदो त मां नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे नमाज़ पढ़ंदे ॾिठमि त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज जे अंदरि रफ़उल यदैन कयो, यानी जॾहिं तकबीर तहरीमा जे वक़्तु बि, रुकू में वेंदे वक़्तु, उथंदे वक़्तु ऐं टे रकात जे शुरू में कोई सहाबी चवंदो तकबीर तहरीमा जे वक़्तु रफ़उल यदैन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम कयो ऐं रुकू में वेंदे वक़्तु ऐं ॿियनि जो ज़िक्र न हूंदो। इन तरह जूं अहादीसूं असांजे साम्हूं ईंदियूं। कंहिं रिवायत में हूंदो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हर तकबीर ते रफ़उल यदैन कंदा हुआ। ऐं वरी काफ़ी अहादीसूं जेके मां बयान करे आयुमि जंहिंमें असां ॿुधोसीं त इन्हनि अहादीस में असां समात कयोसीं, ॿुधोसीं त सहाबा बयान कयो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियों मरतबो रफ़उल यदैन कंदा हुआ, यानी जॾहिं पहिरीं तकबीर अल्लाहु अकबर तकबीर तहरीमा जे वक़्तु हथ खणंदा हुया, वरी जेको आहे न कंहिं बि जॻह ते रफ़उल यदैन यानी वरी हथ खे बुलंद न कंदा हुआ। काफ़ी अहादीसूं असां बयान कयूं आहिनि, सहाबा किराम जूं, ताबिईन जूं, तबे ताबिईन जूं, आइमा जूं। हाणे इन्हनि हदीसनि खे ॾिसंदासीं ॿ तरह जूं इहे हदीस हूंदियूं। सहाबी चवंदो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे मां रफ़उल यदैन कंदे ॾिठमि, ऐं वरी इन जे मुक़ाबले में सहाबी हूंदो त सहाबी चवंदो त मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे नमाज़ पढ़ंदे ॾिठमि त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रफ़उल यदैन नमाज में पहिरीं मरतबा खां अलावा किथे बि न कयो। हाणे इहे ॿई अहादीसूं आहिनि कुतुबी अहादीस में। किन रिवायतनि में आया सहाबी चवंदो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रफ़उल यदैन कयो, या कोई ताबई चवंदो त मां सहाबा सां नमाज पढ़ियमि, उन्हनि सिवाय पहिरियों मरतबा जे किथे बि रफ़उल यदैन न कयो। ये सहाबी जो को असां बयान करे आयासीं त हिकु शख़्स हज़रत उमर जे पोयों बि नमाज़ पढ़ी, हज़रत अबू बकर जे पोयों बि नमाज़ पढ़ी, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे बि पोयों नमाज़ पढ़ियो त उन फरमायो त कंहिं बि रफ़उल यदैन न कयो सिवाय पहिरीं मरतबा जे। त हाणे इहे ॿ हदीसूं आहिनि जंहिंमें तारुज़ आहे, यानी किन में आहे त रफ़उल यदैन आहे, किन में आहे त रफ़उल यदैन न आहे। ऐं वरी इन्हनि हदीसनि जे मुक़ाबले में असां कुझु हदीसूं बयान कयूंसीं अहले इल्म सम्झी था सघनि, जो हज़रत उमर बिन अब्दुल्ला जो बि असां कौल बयान कयोसीं। उनखां अलावा मां हिकु हवालो हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर जो बि बयान करे आयुमि, जेको इमाम बदरुद्दीन आइनी बयान फरमायो बुखारी शरीफ जी शरह में। त इन्हनि हदीसनि खे साम्हूं रखंदे उन्हनि इहो बयान कयो त रफ़उल यदैन जीअं मां बयान करे आयुमि किताबुल फ़ुक़हा वल मुहद्दिसीन में हज़रत अब्दुल्ला इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, जो पूरी हदीस बयान थियल आहे, जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मक्के में हुआ
त असां रफ़ुल यदैन कंदा हुआसीं। जीअं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हिजरत कई त रफ़ुल यदैन खे तर्क करे छॾियऊं। ऐं इन खां अलावा बदरुद्दीन आइनी जेको पंहिंजी तफ़सीर पंहिंजी शरह बुखारी में बयानु करे आया अब्दुल्ला बिन ज़ुबैर खां, जो रफ़ुल यदैन जेको हुयो न इहो इब्तिदा इस्लाम में हो, बाद में मनसूख़ थी चुको। हिकु इन्हनि में ततबीक़ियात जो हदीसूं ॿई जॻह ते आहिनि, छो सही बुखारी में बि हदीस आहिनि, सही मुस्लिम में रफ़ुल यदैन करण जूं ऐं न करण जूं बि हदीस आहिनि। काफ़ी असां बयानु करे आयासीं कुतुब अहादीस में। त हाणे जेकी मां ॻाल्हि करे रहियो आहियां त पूरी जेकी बि हदीस आहिनि तव्हां तमामु अहादीसूं पढ़ी ॾिसो कि जेतिरी बि किताब आहिनि हदीसनि जूं, त कंहिंमें बि तव्हांखे हिकु बि हदीस अहिड़ी न मिलंदी जंहिंमें नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो हुजे त रफ़ुल यदैन करियो। कंहिं बि हदीस में न मिलंदो। तव्हां सही बुखारी खां वठी करे जेके बि किताब आहिनि हदीसनि जूं, सभी हदीसूं हिकु हिकु हदीस पढ़ी करे ॾिसो नमाज़ जे बारे में, नमाज़ खां अलावा, त कंहिं बि हदीस में ईअं न मिलंदो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम ॾिनो हुजे त जॾहिं तव्हां नमाज़ शुरू करो तकबीर तहरीमा जे वक़्तु रफ़ुल यदैन करियो, ऐं या जॾहिं रुकू में वञो त रफ़ुल यदैन करियो, हथ खणो, जॾहिं तव्हां रुकू खां उथो त रफ़ुल यदैन करियो, या जॾहिं 3 रकात जे लाइ उथो त रफ़ुल यदैन करियो। कंहिं बि हिकु हदीस में बि जो ज़िक्र न मिलंदो, हुकुम न मिलंदो कंहिं बि हदीस में। मां बयानु करियमि जॾहिं हदीसूं पाण में टकराइजनि, ॿ हदीसूं क़िस्म जूं, हिकु आहे कौली हदीस, गुज़िश्ता जुमा मां बयानु करियमि, हिकु आहे फ़ेली, हिकु आहे नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़ेल जो साहबा बयानु कयो। ॿिन्ही तरफ़ साहबा आहिनि। कोई साहबी चवंदो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रफ़ुल यदैन कयो, कोई चवंदो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रफ़ुल यदैन न कयो। हाणे इन जे मुक़ाबले में हिकु हदीस आहे कौली, जंहिंजे बारे में हर अहले इल्म ॼाणनि था जॾहिं बि फ़ेली हदीस ऐं कौली हदीस जो पाण में तारुज़ ते टकराव थिए, ॿई हदीसूं अचनि त पोइ जेकी फ़ेली हदीस हूंदी आहे न उनखे छॾे ॾिनो वेंदो आहे, जेकी कौली हदीस हूंदी आहे उन ते अमल कयो वेंदो आहे। इन जूं काफ़ी मिसालूं आहिनि। मिसाल जे तौर ते हिकिड़ी सिंपल मिसाल, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम यो सौम विसाल रखंदा हुआ, विसाल जा रोज़ा, यानी सौम विसाल आले इल्म सभी ॼाणनि था, रोज़ो रखंदा हुआ, खाईंदा पींदा न हुआ। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम 22 ॾींहं 23 ॾींहं किन रिवायतनि में घटि वधीक जो ज़िक्र आहे जो महबूब अलैहिस्सलातु रोज़ो रखंदा हुआ, न खाईंदा हुआ न पींदा हुआ। त पोइ साहबा किराम बि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे ईअं ॾिठो कंदे, हाणे फ़ेल हुयो, साहबा किराम अमल करनि पिया, ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मना करे छॾियो जो तव्हां मां केरु आहे जेको मूं वांगुरु आहे, मूं जहिड़ी ताक़त, मूं जहिड़ी सलाहियत, मुंहिंजो रब मूंखे खाराईंदो आहे पीआरींदो आहे, कीअं खाराईंदो आहे कीअं पीअंदो आहे अलाह जो हबीब ॼाणे। लेकिन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मना फरमाए छॾियो त तव्हां सौम विसाल यानी विसाल जा रोज़ा न रखो, तव्हां अहिड़े तरीक़े सां न रखो जो तव्हां न खाओ पीओ मिले हलंदा वञो, न। अयुकुम मिसली जा अल्फाज़ आहिनि, फरमायो तव्हां मां जहिड़ो केरु आहे, त मना फरमायो। हाणे छा थियो, हुकुम अची वियो, हिकु तरफ़ फ़ेली आहे ऐं ॿिए तरफ़ हुकुम अची वियो, कौल अची वियो। त पोइ फ़ेली हदीस खे छॾे करे कौल जंहिंमें महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुकुम हूंदो आहे न उम्मत जे लाइ उन ते अमल करणु जेको आहे फ़र्ज़ु हूंदो आहे उमिरि। इन हवाले सां हाणे फ़ेली हदीसूं काफ़ी आहिनि जंहिंमें आहे, इन जे मुक़ाबले में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बि कौली हदीस आहे, हुकुम आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रफ़ुल यदैन करण खां मना फरमायो। अॼु मां कुझु किताबनि जूं हदीसूं बयानु कंदुमि, इंशाअल्लाह अॻिले जुमे ते बि इन ॻाल्हि खे, लेकिन इहो उसूल यादि रखो त कंहिं बि किताब हदीस जूं जेतिरियूं किताबूं पढ़ी ॾिसो, अल्हम्दुलिल्लाह मां जदीद दौर आहे, हर किताब तव्हांखे मिली वेंदी। अॼु जे दौर में मोबाइल जो दौर आहे, मीडिया जो दौर आहे, त जेकी बि तव्हां किताब हदीस पढ़ंदव न कंहिंमें बि तव्हांखे इहो न मिलंदो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रफ़ुल यदैन जो हुकुम ॾिनो हुजे, का बि हदीस न हूंदी। सहाबी चवंदो त मां ॾिठमि। हाणे जेकी मां हदीस बयानु करे रहियो आहियां, अॼु कुझु हदीसूं जंहिंमें महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बाक़ाइदा मना कयो। त मां गुज़िश्ता जुमा बि इहो ॻाल्हि कयमि त तव्हां रफ़ुल यदैन करण वारनि खां इहो सिर्फ़ु सवालु कयो, भई यादि रखो
मां रफ़ुल यदैन के करण के नाजायज़ या हराम नथो चवां। मता कोई चवे तो नाजायज़ या हराम, छो जो असांजा इमाम शाफ़िई रफ़ुल यदैन जा क़ाइल आहिनि, उनजा पंहिंजा दलाइल आहिनि। त जेकॾहिं असांजे नज़दीक इमाम आज़म अबू हनीफ़ा जे नज़दीक, इमाम मालिक जे नज़दीक रफ़ुल यदैन मनसूख़ आहे, हे उन जा दलाइल आहिनि। कोई करे तो उन सां झगड़ो जहिड़ो न आहे। बाक़ी इहो मुंहिंजो अक़ीदो आहे, इमाम आज़म अबू हनीफ़ा जे बोग़ में जेको रफ़ुल यदैन करे तो त मुंहिंजे नज़दीक उनजी नमाज़ क़ाबिल क़बूल न आहे। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम ॾिनो रफ़ुल यदैन न करियो। इन हवाले सां कुछ हदीसूं मां बयान करियां। सुनन नसाई जी हदीस आहे, यादि रखो, वरी मां बयान कि हदीस में रफ़ुल यदैन जो हुकुम न आहे जो महबूब अलैहिस्सलाम हुकुम ॾिनो हुजे, बल्कि मना जो आहे जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रफ़ुल यदैन करण खां रोकियो। सुनन नसाई जी हदीस नंबर आहे 1184 नंबर हदीस, जो दौरान नमाज महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रफ़ुल यदैन का मना फरमायो। 1184 नंबर हदीस हज़रत सय्यदना जाबिर बिन समुरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का, अन जाबिर बिन समुरा क़ाल ख़रज अलैना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां नमाज पढ़ी रहिया हुआसीं जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम असां वटि तशरीफ़ खणी आया। व नहनु राफ़िउ ऐदीना फ़िस सलाती, ऐं असां नमाज जे अंदरि रफ़ुल यदैन करे रहिया हुआसीं। राफ़िउ ऐदीना यानी असां पंहिंजे हथनि खे बुलंद करे रहियासीं, रफ़ुल यदैन करे रहिया हुआसीं फ़िस सलाती नमाज में। फ़क़ाल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मा बालुहुम राफ़िईना ऐदियहुम फ़िस सलाती, हिननि खे छा थी वियो आहे जो नमाज जे अंदरि ये रफ़ुल यदैन करे रहिया आहिनि। छो जो हाणे त मनसूख़ थी चुको हो न। काफ़ी साहबा किराम अहिड़ा हुआ जेके महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि उन वक़्तु हाज़िर थिया जंहिं वक़्तु रफ़ुल यदैन जो हुकुम हो, फिर काफ़ी अरसे खां बाद आया जो उन्हनि वटि मनसूख़ जा अहकाम पहुता न हुआ, जो उहे रफ़ुल यदैन जा क़ाइल हुआ। इन जे करे उहे हदीस ईअं ई बयानु कंदा आया जो रफ़ुल यदैन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम, पर जॾहिं वरी वापसि आया रफ़ुल यदैन करे रहिया हुआ त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तरीक़े सां उन्हनि खे मना फरमायो। इन हदीस में उनजो ज़िक्र व नहनु मा बालुहुम राफ़िईना ऐदियहुम फ़िस सलाती, इन्हनि खे छा थी वियो आहे जो नमाज में रफ़ुल यदैन करे रहिया आहिनि। कीअं कअन्नहा अज़नाबुल ख़ैल शुम्सी, शरीर घोड़नि जी दुमनि वांगुरु, यानी शरीर घोड़ो जॾहिं दुम पंहिंजी हिलाईंदो आहे उन्हनि वांगुरु ही पंहिंजा हथ हेठि मथे करे रहिया आहिनि, यानी रफ़ुल यदैन करे रहिया आहिनि। हिननि खे छा थी वियो आहे। हाणे अॻिला हुकुम आहे उस्कुनू फ़िस सलाह, इन्हनि खे चओ जो नमाज में सुकून इख्तियार कनि, यानी रफ़ुल यदैन न करनि, सुकून सां। पहिरियों दफ़ो रफ़ुल यदैन थियो, हाणे बार बार रफ़ुल यदैन न करनि, बल्कि हिकु दफ़ा जेको साबित रखियो वियो उहो ई रफ़ुल यदैन कनि। ऐं बाक़ाइदा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मना फरमायो उस्कुनू फ़िस सलाह, इन्हनि खे हुकुम ॾियो, इन्हनि खे चओ त नमाज में सुकून इख्तियार कनि। ईअं 1185 नंबर हदीस, कुझु साहबा किराम सलाम जे वक़्तु रफ़ुल यदैन कंदा हुआ, सलाम फेरण खां पहिरियां रफ़ुल यदैन करे पोइ सलाम फेरींदा हुआ। इन खां बि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मना फरमायो, यानी इब्तिदा इस्लाम में इहो रफ़ुल यदैन बि हो। कुझु साहबा खे ख़बर न हुई, इन ते बि अमल करे रहिया हुआ। हाणे ही ॿई हदीसूं जुदा जुदा आहिनि। हुनमें जो साहबा बयानु फरमायो त असां नमाज पढ़ी रहिया हुआसीं त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ़ फरमाए थिया। ऐं हिन हदीस बाग में जाबिर बिन समूरा खां रिवायत आहे त असां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे पोयों नमाज पढ़ी रहियासीं। ही ॿियो मौक़ियो आहे। अन 1185 नंबर हदीस, अन जाबिर बिन समूरा क़ाल कुन्ना नुसल्ली ख़ल्फ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे पोयों नमाज पढ़ी रहिया हुआसीं। फ़नुसल्लिमु बिअयदीना, पोइ असां सलाम कंदा हुआसीं पंहिंजे हथनि सां, यानी पंहिंजे हथनि सां असां सलाम कंदा हुआसीं। फ़क़ाल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मा बालु हाउलाई, हिननि खे छा थी वियो आहे युसल्लिमून बिअयदीहिम, जो ही सलाम था फेरनि, सलाम वरी हथनि सां, अञा ताईं सलाम जे वक़्तु बि अञा हथ खणनि था,
कअन्नहा अज़नाब ख़ैलिन शुम्सिन, शरीर घोड़नि जे दुमनि वांगुरु ही पंहिंजा हथ हिलाइनि था। अमा यकफ़ी अहदुहुम अन यदअ यदहु अला फ़ख़िदिही सुम्मा यक़ूल, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो छा इहो इन्हनि खे काफ़ी न आहे? अमा यकफ़ी अहदुम, छा इन्हनि मां हर हिकु इहो काफ़ी न आहे जो अन यदअ यदहु अला फ़ख़िदिही, जो ही पंहिंजो हथ पंहिंजी रान ते रखे, सुम्मा यक़ूलु अस्सलामु अलैकुम अस्सलामु अलैकुम, पोइ ही चवे, यानी पंहिंजो हथ रान ते रखियलु हुजे सुकून सां, पोइ अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, पोइ ही जेको आहे सलाम फेरे। त इन हदीस पाक में भी इन ॻाल्हि खां मना कयो हुयो जो नमाज जे अंदरि, इन खां मथी हदीस में जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा खे नमाज पढ़ंदे ॾिठो जो रफ़ुल यदैन करनि पिया, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम ॾिनो जो इन्हनि खे चओ त नमाज में सुकून इख्तियार कनि, रफ़ुल यदैन न कनि। ऐं ईअं ई महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु कुझु सहाबा नमाज पढ़ी रहिया हुआ जो सलाम जे वक़्तु उहे रफ़ुल यदैन करे रहिया हुआ, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे मना फरमायो सलाम में भी रफ़ुल यदैन न करियो सलाम जे वक़्तु, बल्कि पंहिंजा हथ सुकून सां जेको आहे गोॾनि ते रखो, राननि ते रखो ऐं तरीक़े सां सलाम करियो। ईअं सुनन कुबरा हिकिड़ी हदीस बयानु कयां, सुनन कुबरा मां इहा ई हदीस सुनन कुबरा लिल बहकी, यानी इमाम बहकी जी सुनन कुबरा जी हदीस आहे, 3520 नंबर हदीस। जाबिर बिन समुरा खां क़ाल रआना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नहनु राफ़िई ऐदीना फ़िस सलात, नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम असांखे ॾिठो कहिड़ी हालत में, व नहनु राफ़िई ऐदीना फ़िस सलाती, असां नमाज जे अंदरि रफ़ुल यदैन करे रहिया हुआसीं, ये नमाज पढ़ी रहिया हुआसीं, महबूब अलैहिस्सलाम तशरीफ़ फरमाते असां रुकू में वेंदे वक़्तु उथंदे वक़्तु रफ़ुल यदैन करे रहिया हुआसीं। फ़क़ाल उस्कुनू फ़िस सलाह, महबूब अलैहिस्सलाम हुकुम ॾिनो ए नमाज में रफ़ुल यदैन करण वारो नमाज में सुकून इख्तियार कयो, रफ़ुल यदैन न करियो। ईअं सुनन कुबरा लिल बहकी जी अगली हदीस यानी 3521 नंबर इहा ई हदीस आहे कुछ इज़ाफ़ी अल्फाज सां। इन में व दख़ल हुते रआना, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे ॾिठो, मफ़हूम ॿिन्ही जो हिकु ई आहे, मतिलबु हिकु ई आहे, अल्फाज मुख़्तलिफ़ आहिनि। क़ाल दख़ल अलैना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नहनु राफ़िई ऐदीना फ़िस सलाती फ़क़ाल माली अराकुम राफ़िई ऐदीकुम, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ़ फरमाते असां नमाज जे अंदरि रफ़ुल यदैन करे रहिया हुआसीं, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो माली अराकुम, मूंखे छा थियो जो अराकुम मां तव्हांखे ॾिसां थो, राफ़िई ऐदीकुम जो तव्हां नमाज जे अंदरि रफ़ुल यदैन करे रहिया आहियो, कीअं कअन्नहा अज़नाबु ख़ैलिन शुम्सिन, शरीर घोड़नि जी दुमनि वांगुरु तव्हां नमाज जे अंदरि हथ हिलाए रहिया आहियो, रफ़ुल यदैन करे रहिया आहियो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उस्कुनू फ़िस सलाह, नमाज में सुकून इख्तियार करियो, रफ़ुल यदैन न करियो। त इन मां बि मालूम थियो त रफ़ुल यदैन पहिरियों हो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम ॾिनो त रफ़ुल यदैन न करियो। त मां पहिरियों बयानु करियां इहे हदीसूं इन हवाले सां, इन मौज़ू जे हवाले सां काफ़ी किताबनि में हदीसूं आहिनि, मां कोशिशि कंदुमि तमामु जेके आहिनि माख़ज़ बयानु करियां, लेकिन हाणे बि इहो ई चवंदुमि त का बि हदीस किताब में पढ़ी ॾिसंदो नमाज जे मौज़ू जे हवाले सां, रफ़ुल यदैन जे हवाले सां किथे हुकुम न मिलंदो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम ॾिनो हुजे रफ़ुल यदैन करण वारे खां। तव्हां सुवाल करे था सघो हिकु बि अहिड़ी हदीस ॾेखारियनि जंहिंमें महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम ॾिनो हुजे रफ़ुल यदैन करियो, का बि हदीस न मिलंदी, बल्कि इन जे बरअक्स असां हदीसूं पेश था करियूं। इमाम आज़म अबू हनीफ़ा इन खे पेश करे मनसूख जो हुकुम ॾिनो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुकुम आहे त नमाज जे अंदरि रफ़ुल यदैन न करियो। त हाणे जेको आहे न कौल आहे, कौली जेकी हदीस हूंदी आहे उहा फ़ैली ते वधीक तरजीह रखण वारी हूंदी आहे। त इन मां मालूम थियो इब्तिदा इस्लाम में हुयो, बाद में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मनसूख करे छॾियो। इंशाअल्लाह मज़ीद इन ते अहादीस बयानु कंदासीं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जेको कुझु मां बयानु कयुमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं मूंखां बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि त अल्लाह तबारक व तआला मुआफ़ फरमाए, इनखे यादि रखण जी ॿियनि तक पुॼण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फरमाए। जिन हाज़ा सुन्नतुन